बिशा गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल फातिमा लगारी गोठ टालो खान लगारी भाणोट तालका हाल जी शागिर्दान जी सालाना इम्तिहान थियण बाद स्कूल इंतजामिया तरफां स्कूल में एनुअल फंक्शन जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें केतिरनि ई शागिर्दान मुख़्तलिफ़ नग़मनि ते रक़्स करे टेबलोस पेश करे ख़ूब दाद माणियो। जॾहिं त इन प्रोग्राम जे महिमान ख़ासि लगारी एजुकेशन फाउंडेशन ट्रस्ट जे वाइस चेयरमैन साईं दिलदार अली लगारी जिन हुआ, जिते फातिमा लगारी स्कूल जी शागिर्दान मुख़्तलिफ़ टेबलोस पेश करे, जॾहिं त काफ़ी शागिर्दान प्रोग्राम के ॾिसी लुत्फ़ अंदोज़ ऐं खेनि टैलेंट जी जागरता जागे, जंहिं बाद आख़िर में साईं दिलदार अली लगारी जे हथां शागिर्दाणियुनि में एवॉर्ड्स पिणु विरहाए शागिर्दाणियुनि में हौसला अफ़ज़ाई जस्तजू पैदा कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।